यूटिलिटी स्टोर्स चोरी ऐं करप्शन जा गढ़ हुआ। हुकूमत जो कमु कारोबार हलाइण न पर सीड़पकारनि खे सहूलतूं फराहम करणु आहे। 200 अरब रुपए जी बिजली चोरी जो ख़ात्मो ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। चयाईं जून 2023 में पाकिस्तान दिवाले जी कंदी ते हो। अॼु असांजी मजमूई इक़्तिसादी सूरतहाल माज़ी जी भेट में हौसले वारी आहे। मुल्क में महांगाई जी शरह 38% खां घटि सिंगल डिजिट ते आहे। पॉलिसी रेट 22% खां घटि थी 10.5% थी वियो आहे। रावलपिंडी इस्लामाबाद समेत ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा बाजोड़। पेशावर, दियामेर, स्वाबी ऐं ॿियनि ज़िलनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले जी शिदत 5.6 ऐं ऊन्हाई 114 किलोमीटर रिकॉर्ड। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां एशिया तरक़ियाती बैंक जी कंट्री डायरेक्टर एमा वैन जी अॻुवाणी में वफ़द जी मुलाक़ात। KCR जी बहाली ऐं सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टर्स में इलेक्ट्रिक बस सर्विस इतफ़ाक़। ADB जे कंट्री डायरेक्टर रसूली तौर ते KCR मनसूबे जी माली मदद इतफ़ाक़ कयो। ज़रूरी दस्तावेज़ बैंक जी मंज़ूरी जे लाइ जमा कराइण जी हिदायत। सूबाई हुकूमत सां तरजीही ट्रांसपोर्ट मनसूबनि में तेज़ी सां मुकमल करणु ऐं तरक़ियाती सहकार मज़बूत करण जो फ़ैसिलो। 4 शहरनि में पायदार मोबिलिटी तहत इलेक्ट्रिक बस सर्विस मुतारिफ़ कराइण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। वरी वज़ीर चयो त KCR सूबे जे फ्लैगशिप ऐं अवलीन तरजीह आहे। कराची जे ट्रांसपोर्ट मसइलनि जे हल लाइ सर्कुलर रेलवे अणटर आहे। सर्कुलर रेलवे जी मंज़ूरी जे लाइ सूबाई हुकूमत माली ऐं टेक्निकल मदद जी ख़्वाहिश रखे थी। KCR मनसूबे सां लखें शहरी सस्ते ऐं महफ़ूज़ सफ़र जी सहूलत हासिल कंदा। वफाकी हुकूमत के वज़रा और वफाकी हुकूमत के नॉमिनेटेड गवर्नर हाउस जो है उससे मुसलसल सिंध हुकूमत के खिलाफ साजिशें हो रही हैं। अगर मैं अपनी पीपल्स पार्टी की क़यादत को कहता हूँ कि जी आप वफाकी हुकूमत से जवाब तलबी करें। वो अगर सिंध हुकूमत के खिलाफ मुसलसल साजिशों में मसरूफ़ हों और झूठ पे मुबनी प्रोपेगेंडा में मसरूफ़ हों तो मैं समझता हूँ तो ये बायसे तशवीश है। कराची को टारगेट करके और आप हमेशा सिंध हुकूमत पे आप हार्ड हिटिंग शुरू करने हैं। हालांकि कराची के अपने मसाइल हैं और मैंने कहा कि कराची उन मसाइल के बावजूद जो है एक बहुत ही बड़े अपने चैलेंजेस से गुजरता है। यहाँ पे पूरे पाकिस्तान से लोग आते हैं अपने रोज़गार के लिए। वो पाकिस्तान के किसी और बड़े शहर में जाते हैं। हालांकि बड़े बड़े तरक्याती लोग मिसाल देते हैं बाकी शहरों की। आप जाके देखें सोहराब रोड पे तो कितनी बसें आपकी उतरती हैं और कितने लोग नए आ रहे होते हैं और वो यहाँ पे कारोबार के लिए आ रहे होते हैं। वफ़ाक़ी वज़ीरी गवर्नर हाउस में सिंध हुकूमत खिलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। बीपी क़यादत खे चवां थो त उहा वफ़ाक़ी हुकूमत उन ते जवाब तलब करे। सियासी यतीम जेतिरा हाणे जमा थिया आहिनि उन्हनि जो कमु हाणे इहो ई रहियो आहे। फारूक सत्तार गुल प्लाज़ा कमीशन ते जज साहिब ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हाए रहियो हो। मञूं था त चैलेंजिस आहिनि। कराची समेत सिंध में अमन जी सूरतहाल बहितर आहे। भूंग लाइ अगवा जा घणा केस हल थी चुका आहिनि। 120 पुलिस मुक़ाबलनि में 28 ॾोखारी मारिजी विया। 18 मुख़बिन खे बाज़ियाब कराए वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामे जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं अॼु ताईं सिंध सरकार खां सवाइ कंहिं सूबाई हुकूमत पाकिस्तान में एयरपोर्ट नाहे ठाहियो। सिंध में तरक़ियाती मनसूबा जारी आहिनि। हिन वक़्तु कराची में मेगा प्रोजेक्ट ठहनि पिया। सिंध जेके मनसूबा आणे थी उहे सिर्फ़ु कराची ऐं हैदराबाद लाइ न पर पूरे पाकिस्तान जे लाइ आहिनि। सिंध हुकूमत डिजिटल पोर्टल ते कमु करे रही आहे। पूरे मुल्क मां माण्हू इलाज लाइ कराची अचनि था। सिंध हुकूमत थर मां बिजली पैदा करण ते अरबे रुपया ख़र्च कया आहिनि। थरपारकर में ठहंदड़ बिजली नेशनल ग्रिड में वञे थी। थरपारकर मां रेलवे जी लाइन विछाई पई वञे। पाक फ़ौज बहादुरी सां दहशतगर्दनि सां विढ़ी रही आहे। टे मुआशी जाइज़े जे लाइ आलमी मालियाती फंड जी मिशन पाकिस्तान पहुची वियो। दौरो $7 अरब जे प्रोग्राम जे 3 जाइज़े जो हिसो आहे। $1.4 जे RSF प्रोग्राम जे ॿिए जाइज़े बाबति ॻाल्हियूं थींदियूं। पहिरें मरहले में अॼु खां वफ़द सां कराची में टेक्निकल डेटा शेयर कयो वेंदो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा अमलदार IMF खे मुक़ररु कयल हदफ़नि बाबति ब्रीफिंग ॾींदा। टेक्निकल ऐं पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं सूमर खां इस्लामाबाद में शुरू थींदियूं। पाकिस्तान इटली जे विच में लीग इमिग्रेशन खे हथी ॾियण लाइ पाकिस्तान जी हुनरमंद अफ़रादी क़ुवत जे लाइ 10,500 वर्क वीज़ा जारी करण ते इतफ़ाक़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां तालबी हम मनसब जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं इटली जे विच में
दाख़िली सिक्योरिटी सहकार गैर कानूनी इमिग्रेशन जी रोकथाम बाबति ख़्यालनि जी ॾेवट अतालवी घरू वज़ीर चयो त ॿिन्ही मुल्कनि जे विच में लीगल माइग्रेशन खे हथी ॾियण जे लाइ गॾियल सहकार वधायो वेंदो ऐं गॾियल मफ़ादनि वारनि शोबनि में लाॻापनि खे वधीक मज़बूत कयो वेंदो। अतालवी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी दरख़्वास्त ते पाकिस्तान डिप्लोमेटिक पासपोर्ट रखंदड़ केटली जे वीज़ा खां छूट ॾियण ते राज़ ज़ाहिर कयो। मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तान हुकूमत गैर कानूनी इमिग्रेशन जी रोकथाम जे लाइ सराइता क़दम खंया आहिनि। घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजा जी सदारत ते इजलास मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग इजलास में सिंध पुलिस खे हिदायत कई हुई त नेशनल एक्शन प्लान ते मुकमल तौर ते अमल कयो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजा हिदायत कई त सरहदी इलाइक़नि में अमुन ऐं इस्तेहकाम बाबति इंटेलिजेंस रिपोर्ट जी अहमियत ऐं अफ़ादियत खे लाभाइतो बणायो वञे। फ़िरक़ेवार ते शिदत बसनी खे रोकण जे लाइ कार्रवाई जो मंसूबो तयारु कयो वञे। इम्कानी दहशतगर्द हमलनि खे नज़र में रखंदे अंदरूनी ऐं ॿाहिरिएं रस्तनि खे मुकमल तौर ते महफ़ूज़ बणायो वञे। तलारवे जो राजू खानन में मास्टर ऐं मुस्कान अंसारी हिरासत करण वारे केस में स्कूल प्रिंसिपल ऐं संदसि पुट जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द। बदीन जी अदालत मोहम्मद इसाक़ ख़ासकेली ऐं संदसि पुट जी ज़मानत जी दरख़्वास्त कई। पुलिस ॿिन्ही जवाबदार पीउ पुट खे गिरफ़्तार करे वरितो। कोटली खैरपुर ज़िले में पुलिस जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मुबैना ॾोहारी जा घर ड्राहे पट कया विया। कानपुर मरबे जो सांझो बोज़ार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस मुबैना ॾोहारियुनि जा घर ड्राहे पट कया। किगरी जे कचे वारे इलाइक़े में निजात महिराणा ऑपरेशन दौरान 6 ॼणा गिरफ़्तार। वॾी तादाद में हथियारी गोलियूं हथ करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॾोहनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी रहंदो। इलाट करण पर सबक पुरथां यद में क़त्ल थियल रतुद्दीन वासी नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो। मक़तूल नौजवान अहमद ख़ान जे पीउ जो चवणु आहे त पुटु मज़दूरी करे घर बात जो पेट गुज़र कंदो हो। लाशारी बिरादरी जी माण्हुनि खेसि घरां वठी वञी गोलियूं हणी क़त्ल कयो। जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।